बाजार जे चौक में तकरीर पियो करे हिकड़ो ईसाई यहूदी को दे लॻियो उन्हें भी बुद्धि तकरीर हाणे घर मोटी वियो ज़ालमानी में बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों वीडियो खे लाइक कमेंट शेयर असांजे मोहम्मदी टीवी चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। इहा त बात सही आहे। अॼु मुसलमाननि जे मौलवी का आवाज़ ॿुधी आयो आहियां मुसलमाननि जे नबीअ जो उन तरीक़ो ॿुधायो उन जी सुन्नत आहे गॾिजी मानी काए तो अॼु मां चवंदो मुसलमाननि जे नबी जे तरीक़े ते हली ॾिसां भला। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। यहूदी मूसा जो पैरोकार तुंहिंजो मोहम्मद जे तरीक़े सां छा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजो नबी जे सुन्नत सां छा तूं बस करे मानी करे मानी का की न अॼु मानी खाई गॾिजी खाए अॼु ने सुन्नत ते मां अमल कंदुसि। हाय सुभान अल्लाह। ये ज़ाल के जोर भरे थी वञे पोइते हटंदी ये पोइते इनके शक कुछ होते न न मूसा जो थी मानी खाइण खां कतरा ज़ाल मुर्सा हिकिड़ा सुन्नत खणी न सघी ज़ाल मुर्सा गॾिजी था खाओ जीअं जोर भरे मूसा खाती पोइते हटंदी वञे। सुभान अल्लाह। कि अॼु मानी तोको सवाल खाईंदुसि छोरनि खे मुसलमान कर छोकिरियुनि खे गॾिजी खाईंदा। ॾिठे ज़ाल ॾिठो ते मारियो मुड़े नथो कि हाणे भला जे माफ़ी ॾी त हक़ीक़त ॿुधायां ख़ुदा कि रोज़ कंदो ई मूंसां किर 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 रोज़ छेड़ो कंदो ई अॼु तुंहिंजे मानीअ में मूं मिलायो सर जो मरे त जान छुटी तॾहिं मां वेठो न पई अचां ॿारनि खे बि न पई खारायां जो अॼु मानीअ में विधल आहे ज़हर। सुभान अल्लाह। वाह मुसलमानन जो नबी वाह उनजी सुन्नत। अञा अमल कयो ई न थो रुगे इरादो कयो त मुंहिंजो सिर बची पियो आहे। सुभान अल्लाह। अॼु ने मानी खावा केरो त मरी वञे हाल सदगो वञा वाह मोहम्मद करीम तुंहिंजी सुन्नत ऐं तुंहिंजी शरीयत। अञा में इरादो कयो त गॾिजी खाइण जो त सिर बची वियो आहे। बेशक नबी जो तरीक़ो भलो आहे फ़ाइदे वारो आहे ओली महिल की ला इलाहा इल्लल्लाह मुसलमान थी हो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों वीडियो खे लाइक दीन फ़ाइदे वारो आहे शेयर नबी जी सुन्नत असांजे अहिड़ी न मोहम्मदी कहिड़ी आहे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। मुसलमान थी ॾिसो न सुन्नत जी अदायगी जो छा फ़ाइदो आहे सिर बि बची पियो जान बख़्शी बि थी वई ऐं सॼे घर खे इस्लाम ऐं कलमे जी दौलत नसीब थी वई। काफ़र फ़ाइदो वठनि था असांजे नबी जे सुन्नत में असां मुसलमान थी करे असां सुन्नत खे छॾे ॾिनो आहे हिन जे करे असां परेशान सब खुदा जो करे साईं पूरी ना है साईं पूरी ना है साईं पूरी ना है साईं घर में बरकत ना है वो तावीज़ रो लिखी दे त बरकत कोई हट दी तावीज़ ते बरकत अचे। सुभान अल्लाह। माण्हू जो मजबूर कंदा मजबूर मां खणी में पटकी आग ॾींदी हो अब आहे नहीं असुल शय मदीने वाले जे सुन्नत ते अमल कयो वो तो के तावीज़ वाले वठण जी ज़रूरत नहीं। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हां यार हां समझो था ना सुभान अल्लाह। मदीने वाले साईं जे सुन्नत ते अमल कंदो अल्लाह तबारक व तआला जल शान ताके खैर ऐं बरकत सां माला माल फरमाई। सुभान अल्लाह। ऐं बी हदीस हज़रत अमीर बिन दीनार रज़ी अल्लाह तआला अन्हु का रिवायत था ऐं हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु जे तो मुंह मदीने वाले का ॿुधो हुजूर ने फरमायो कुलू जमिया खाओ त गॾिजी खाओ। छा कयो गॾिजी खाओ वला ततफरकू छिड़ थी अकेला अकेला न खाओ वो प्लेटड़ी के मोड़े वेठो हुजे वो वरी जो वटी के मोड़े वेठो हुजे ये न जुदा जुदा न गॾिजी मानी खाओ। साईं फरमाइंदा त इन्नल बरकत माल जमा छो त बरकत जमायत सां गॾु सुभान अल्लाह गॾिजी वेंदो जमायत करे गॾिजी खाईंदो न इन में बरकत आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वाह मुझे सुनाओ सुभान तव्हां खे ॻाल्हि सम्झ में आई आहे न बेशक सुभान अल्लाह सुभान। ऐं साईं फरमाइनि था
तामुल वाहिद यकफी इसने हिकड़े जी मानी बिन जी जरूरत पूरी करे छड़ी यकफी किफायत करनी बिन हिकड़े जी मानी हिकड़े जी वने बचणा गॾिजी खाईंदा त बिनी जी जरूरत जी पूरा थी ये न करो त ड्रॉ कंदा छो त ड्रॉ करण यो शरीयत में ऐब आहे ड्रॉ करण बस ट्राकू ॾियण यो ऐब आहे समझो त जरूरत जो पूरा हिकड़े जो ताम बिन जी जरूरत पूरी कंदो बताओ इसने यकफिल अर्ब बिन जो ताम चैन जी जरूरत पूरी करे छॾींदो बतामुल अर्बा यकफी असमानिया चैन जो ताम अठन जी जरूरत पूरी करे छॾींदो गॾिजी खाइण जो इहो ई त फ़ाइदो आहे न हां वरी माण्हू मानी खाईंदा न त पोइ कन्ना हूंदा आहिनि मानी जा सख़्तु ऐं विच वरी हूंदो आहे नरम ईअं थींदो पोइ मानी खाईंदा ऐं विच विच भॼंदा खाईंदा वेंदा कन्ना छॾींदा वेंदा आहे या वरी कॾहिं ईअं थींदो आहे जो कन्ना सोप हूंदा आहिनि उहे वणंदा आहिनि ऐं विच कचो रहिजी वेंदो आहे त विच छॾे ॾींदा कन्ना खाईंदा ये ॿई सूरतूं शरीयत में दुरुस्त न आहे मानी जीअं खाओ था पंहिंजे पासे खां खाओ ऐं खाईंदा वञो टुकुर भॼंदा वञो खाईंदा वञो पंहिंजे पासे खां जेतिरो खाई सघो तव्हां सम्झी ॻाल्हि छो त जेॾी महिल तव्हां मानी खाओ था न त बरकत उहा मानीअ जे विच में नाज़िल थींदी आहे मानी जे विच में बरकत लहंदी आहे पोइ जेकॾहिं तव्हां विच खाई विया त बाक़ी हिसो बेबरकत थी वेंदो भला जेकॾहिं कन्ना खाईंदा त उहो बेबरकत ताम खाधो बरकत वारो ताम त रहिजी वियो तव्हां सम्झी ॻाल्हि तंहिंजे करे मानी खाओ त लाॻीतो खाओ जेकॾहिं चांवर खाओ भत खाओ त पंहिंजे पासे खां लाॻीतो खाईंदा वञो ऐं खाओ पंहिंजे पासे खां कतरो ॾिसो या छोलो ॾिसो या बूटी ॾिसो ॿिए जे पासे नो होॾे लूणु वारा छा करे सुभान अल्लाह हक्का सोना हक्का इहा ख़यानत आहे इहो जाइज़ तरीक़ो न आहे पंहिंजे पासे नो खाओ पोइ जेका तव्हांजे नसीब में बूटी आहे या आंच छोड़ो आहे जेको नसीब में आहे सुभान अल्लाह हाणे ॿ मुल्ला पिया खाइनि भत वरी मिलियो न के खीर मथो लाथे हाणे हिकड़े मुल्ला हीअं कयो जो ताम प्लेट खे पंहिंजे पासे ॾे ईअं ज़ोर ॾिने खीर सभु हिन जे पासे ॾे अची वियो हाणे चई पियो न पियो सघे त खीर त बाबू हेॾे खाईंदो वञे हाणे छा कयां चई त इहे पंहिंजो मुसलमान चिड़ विचड़ थी विया आहिनि के शीरा के वाबी के बरेलवी के फलाण के धूड़ असांखे हिननि जा हियाव में चीर मुसलमान चिड़ विचड़ थी विया असांखे हियाव में हीअ चीर हीअं जो रिश्तो हथ घुमाए तो विच में बाटो कोर्स ठही वियो खीर सभु वई आहे होॾे हुन सम्झो त हे मुला अटकल कई आहे चई बाबा अॼुकल्ह दौर अहिड़ो थी वियो आहे शिया सुन्नी वहाबी कमु सॼो हुबड़ थुबड़ थी वियो आहे सॼो हुबड़ थुबड़ थी वियो आदाब सिखो मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं जा आदाब सिखो सोना हबीब फरमाइनि था त हिकड़े जो ताम ॿिनि जी ज़रूरत पूरी कंदो आहे सुभान अल्लाह ॿिनि जो ताम चैन जी ज़रूरत पूरी कंदो आहे चैन जो ताम अठनि जी ज़रूरत पूरी करे छॾींदो सुभान अल्लाह गरजी खाओ त तव्हांखे बरकत बि थींदी ऐं तव्हांजो उहो थोरो ताम बि घणनि खे पूरो थींदो सुभान अल्लाह ऐं इमाम अबू याला इमाम तबरानी इमाम अबू शेख इन्हनि सभिनी रिवायत आंदी आहे जाबिर बिन अब्दुल्लाह अंसारी तो चले त हबीब करीम फरमाता अहब तआम इलल्लाह मा कसरत अलैहिल ऐदी
अल्लाह वट तव्हां जे तामन मां सभिनी खां प्यारे में प्यारो ताम उहो आहे जंहिंमें घणा हथ खाइण वारा सुभान अल्लाह कहिड़ो ताम भलो आहे हाँ तो जंहिंमें घणा खाइण वारा हथ हुजनि जी सुभान अल्लाह हिकिड़े साल में असां बि सगुरा खाईंदा त 10 ॼणा टोली ठाहे वेंदा 10 सुभान हिते फ़कीरनि खे इहो चवण आहे दरगाह ते लंगर थींदो आहे बाबा 10 जूं टोलियूं ठाहे सुभान अल्लाह इहा जंहिं हिकिड़े थाम में घणा हथ हूंदा आहिनि अल्लाह वटि इहो प्यारे में प्यारो ताम इहो सुभान अल्लाह जेको ताम रब खे वणंदो न उहो ताम तव्हांजे पेट में ग़िज़ाइयत बि ॾींदो सिहत बि ॾींदो शिफ़ा बि ॾींदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं इमाम मालिक पंहिंजे मुवत्ता में इमाम बुखारी इमाम मुस्लिम इमाम इब्न माजा रिवायत आंदी आहे हबीबुल फरमात अल मुस्लिम यअकुल फी मिअन वाहिद वल काफिर फी सबअत अमआ मोमिन बानो हिकड़े आंड्रे में खाईंदो आहे ऐं काफिर 7 आंड्रनि में खाईंदो आहे मोमिन घणनि आंड्रनि में खाईंदो आहे हिकड़े में ऐं काफिर 70 में 7 आंड्रनि में मकसद छा आहे त मोमिन घट खाईंदो आहे काफिर घणी खाई वधीक खाईंदो आहे असल में इहा हदीस हिकड़े वाक़िए जे पुठियां आहे हिकिड़ो वाक़ियो आहे ॿुधंदव सुभान अल्लाह अल्लाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दैफ़ल काफिरा हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम वटि हिकिड़ो मेहमान आयो पर हुयो काफिर मदीने वाले साईं वटि मेहमान आयो पर हुयो ऐं हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया अकरम दैफ़ वलो काना काफिरा तव्हां वटि जेको मेहमान अचे उनजी इज्जत कयो भली काफिर छो न हुजे ख़ैर मुस्लिम आहे काफिर आहे तव्हां वटि मेहमान थी आयो आहे तव्हांजो त मेहमान हू काफिर आहे उनजो कुफर उनजे सिर ते पर तव्हां वटि त मेहमान आहे मेहमान ख़बर अथव इनजी माना छा आहे मेहमान मुहामान फटे मान